साईं तकरीबन 20 सालनि खां वठी माज़ूर आहिनि। अञा ताईं कोई सरकारी इमदाद या को डॉक्टर वग़ैरह या सरकारी तौर ते कोन आयो आहे। 2-3 चकर असां हिननि जो इहो वीडियो क्लिप जारी करे चुका आहियूं टीवी ते। हाणे बि ईद उल फितर जे दौरान हिननि जी वीडियो जारी कईसीं। सिर्फ़ु साईं सरदार पंहिंजो मीर मोहम्मद ख़ान बुले साहब जन इमदाद कई। बाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ां अञा ताईं असांजो कोई इन जो को इलाज जे लाइ को वधीक को अहिड़ो क़दम खयो आहे गवर्नमेंट या सरकारी इदारनि कंहिं बि। जे 20 साल खां उमिरि वधी वई आहे। हिक जी 20 साल, हिक जी 20 साल खां मथे थी चुकी आहे। त इहे 20 सालनि खां वठी इहे हिक जाइ ते माज़ूरी जी हालत में आहिनि। पंहिंजे वसार हिननि जो थोरो थोरो इलाजु करायोसीं। हिन वक़्तु असांखे ॻाल्हि वक़्त सां चढ़ियल आहे। जेको मज़दूर माण्हू आहे 15,000 या 16-17 ताईं इन खां वधीक कोई महीने में कमाए कोन थो सघे। इन कमाई जे दौरान पंहिंजे घर जी हालात खे संभालणु या इन्हनि जो इलाजु कराइणु असांजे वस खां ॻाल्हि ॿाहिरि आहे। अञा एतिरे अरसे ताईं असां 2-3 चकर हिननि जी वीडियो क्लिप जारी करे चुका आहियूं फेसबुक ते, टीवी ते, अख़बारनि जे ज़रिए। अञा ताईं को अहिड़ो सरकारी इदारो या को डॉक्टर या को सरकार जो को चङो उहिदेदार हिन जी काई माली या सहायता जे लाइ या इलाज जे लाइ कहीं बि हिन वक़्त ताईं अञा ताईं नाहे पुछियो। डॉक्टरनि जे अॼुकल्ह ॾिसो था ख़र्च वॾा महांगा थी चुका आहिनि। महांगो हेॾो थी चुको आहे। असां हिन वक़्तु कोन खणी आया वेझिकत में कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो आहे त हिननि जो छा मसइलो आहे, छा हल थी सघे थो या नथो थी सघे। बाक़ी जेकॾहिं थिए त थी थो सघे। अॼुकल्ह साइंस उरूज ते आहे। साइंस हेॾी तरक़ी करे चुकी आहे। डॉक्टर तमामु घणी तरक़ी करे आहिनि। हेॾी मशीनरी आहे, हर शइ आहे। थी थो सघे हिन जो ऑपरेशन ज़रिए कुझु हल थी सघे, हिन पंहिंजी उथण वेहण जहिड़ा थी वञनि। हिन वक़्तु पूरी सिंध अवां खे हिन चैनल ज़रिए ॾिसी रही आहे। हिन ऑफिसर तबिको बि ॾिसी रहियो आहे। उन्हनि खे अवां छा उन्हनि खां मुतालबो करणु चाहींदो? साईं असां सरकारी तौरु निजी ऑफिसरनि खे चवणु चाहियूं था त इंसानियत जी ख़िदमत करनि। उहो मुल्क जी ख़िदमत कनि, इंसानियत जी ख़िदमत कनि। 20 सालनि खां वठी इहे बि इंसान आहिनि। हिननि जी दिलि चाहींदी त जेकर उथी घुमनि करे या काॾे फिरनि ॿाहिरि। व्हीलचेयर ज़रिए हिननि खे थोरो थोरो घुमाईंदा आहियूं, पर उहो बि कोर्ट कॾहिं टाइम मिलंदो आहे, कॾहिं न मिलंदो आहे। मजूरनि खे इहा आहे त इंसानियत जी ख़िदमत कनि, अची इंसाननि जी संभाल लहनि। अलाह साईं उन्हनि जे लाइ भलाई अता कंदो। जी नाज़रीन, ही हुयो सुल्तानपुर जो रहवासी अयाज़ हुसैन जुनेजी साहब, जंहिंजा नंढड़ा 3 काका बीमारी जे बिस्तर ते सुतल आहिनि। ख़ुदारा असां गवर्नमेंट ऐं सिंध हुकूमत खां अपील था कयूं त हिन अदे अयाज़ हुसैन जी मदद कई वञे। जेतिरो थी सघे हिन साईं जी मदद कई वञे। साईं जन जो नंबर स्क्रीन ते मोबिकेश नंबर बि ॾियूं था, शनासी कार्ड नंबर बि आहे। जंहिंखां जेतिरो थी सघे हिननि ग़रीबनि जी मदद कयो।